आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। खैर नाज़रीन, ताज़ो गिरफ़्तार थियल डॉक्टर रियाज़ मेमण जो किस्सो आख़िर आहे कहिड़ो, कुछ असां जाइज़ो वरितो आहे ऐं कुछ अवां बि वठो। अवां खे ॿुधाईंदो हलां त कुछ ॾींहं पहिरियां मदईजी इस्पताल जे अॻूणे MS डॉक्टर रियाज़ मेमण जी इस्पताल जे हेठे अमले सां कुछ ॻाल्हियुनि जे बुनियाद ते मुंहमारी थी, जंहिंखां पोइ मुशवाणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ इस्पताल जे कुछ मुलाज़िमनि निजी क्लिनिक ते हमिलो करे डॉक्टर रियाज़ ते सख़्तु तशद्दुद करे छॾियो। उन करबनाक सूरत में मदईजी SHO उबैदुल्ला धारे जो भी साथ न ॾिनो त डॉक्टर रियाज़ मेमण इंसाफ़ जी हासिलात लाइ कोर्ट सगोरीअ जो दर खड़कायो त ॿिए पासे मुख़ालिफ़ धुर सूरत हाल जे संगीनीअ खे ॾिसंदे माहिरीन सां मशवरे बैदि मोटरसाइकिल फुर जो जुड़तू केस ठाहे वकील मार्फत कोर्ट में पेश करे डॉक्टर पारां दाख़िल कयल दरख़्वास्त ख़ारिज कराए पंहिंजी ॾिनल दरख़्वास्त ते डॉक्टर ख़िलाफ़ FIR जो हुकुमनामो वठण में कामयाबी हासिल करे वरिती। नाज़रीन, अवां खे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर रियाज़ मेमण पंहिंजे जवानीअ जा जोबन पीपल्स पार्टी ऐं मौजूदा स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी वर्क में गुज़ारिया। को दौर हो जो डॉक्टर रियाज़ एक शाहूकार कामरेड ऐं मुखालिफ़नि जा ॾंद खटा कंदड़ एक मज़बूत सियासी अॻुवाण सां गॾु मुअज़्ज़ज़ शहरी तौर सुञातो वेंदो हुयो, पर अॼु तारीख़ पलटो खाई डॉक्टर के हर पासे खां तनहा करे छॾियो आहे। अॼु हज़ारे शहरी लफ़्ज़ी हमदर्दी जो इज़हार त कनि था, पर फिज़िकली को साथ ॾियण वारो कोन्हे। हक़ीक़त हीअ आहे त डॉक्टर त पंहिंजी हर शइ ॿियनि ते लुटाए छॾी, पर अॼु न त डॉक्टर वटि ज़मानत करण लाइ पैसा आहिनि, न त को सुठो वकील करण लाइ पैसा आहिनि, न ई वरी को पंहिंजो दिफ़ा करण लाइ घुर्बल वसीला आहिनि। उन ई सबब जे करे ई डॉक्टर अॼु बेयारो मददगार बेबसी जी हालत में एक हथ ठोके जुड़तू केस में समूरनि शहरनि जे साम्हूं जेल जे सलाखुनि में क़ैद आहे। नाज़रीन, इन्हनि शयुनि मुतालिक़ गिरफ़्तारी खां हिकु ॾींहुं अॻु में डॉक्टर रियाज़ मेमण खां सचाई न्यूज़ पारां वरितल इंटरव्यू में कुछ सवाल कया विया हुआ त डॉक्टर रियाज़ जो चवणु हो त अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, इन वक़्तु असां मौजूदु आहियूं मदईजी तालुका इस्पताल जे अॻूणे MS डॉक्टर रियाज़ मेमण साहिब सां, जिन ते ताज़ो जेको आहे कुझु माण्हुनि जेको आहे FIR कटराई आहे धाड़े जी फुर जी, त डॉक्टर साहिब माना मोटरसाइकिल फुर कई आहे। अचो त उन जे खां डॉक्टर साहिब खां हक़ीक़त हाल मालूम कयूं। साईं, इहे छा वाक़ियो आहे, कंहिं तव्हांखे दाड़ा बि हणंदा आहियो? हा डॉक्टर, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त मां तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखां पंहिंजो मौक़ुफ़ वठण लाइ हिते आया हो। दोस्तो, तव्हांखे ख़बर आहे त मदईजी हॉस्पिटल जेका तालुकी हॉस्पिटल आहे, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे इहा इस्पताल ठाराई असां ग़रीबनि जे लाइ। 14 सालनि खां हिकिड़ो फोरू टोलो आहे जेको क़ाबिज़ आहे, उन फोरू टोले जो सरगनो चनार पठाण हिते पिस्टल बि खणी ईंदो आहे लोअर स्टाफ खे ड्रेजाइण दामान करण जे लाइ। पोइ शरीफ़ जेके वीचारा हूंदा आहिनि ग़रीब, उन सां को बि वेझो न ईंदो आहे। मां इहे ॾिसी ॻाल्हियूं मुंहिंजो ज़मीर इन शइ खे बर्दाश्त न कयो। मां हिननि सां वेहण जे लाइ तयारु आहियां। मां हिननि खां ड्रेजां नथो, इज़त ज़िलत मौत हयात ख़ुदा जे हथ में आहे। पर हिते हिननि हिकिड़ो हथरादू ड्रामो ठाहियो। हिकिड़ो भोपो हुयो, उहो आयो मदईजीअ में, उहो फ़क़ीर आहे, उहो कंदो आहे इहो दुआ सॻे जो, उहो हाज़रात पढ़ंदो आहे, क़ुरान शरीफ़ जी आयत आहे सूरह मुज़म्मिल, उहा पढ़ंदो आहे। पोइ हुनजे नहनि ते कंहिं नंढड़ा ॿार हूंदा आहिनि मासूम जेके शिते कुते बि न खाधो हुजे, उन्हनि जे मथां लटो विझी पढ़ंदो आहे। ॾिठी ॿिए कमरे में इहा शइ को थी रहियो अमल। हाणे मां को इंचार्ज उते न हुयुमि, इंचार्ज जेको MS आहे उहो ॿियो आहे। मां हिननि खे डंडो ॾिनो, मां हिननि खे घुराए हिननि खे चयो तव्हांखे ड्यूटी जंहिंजी जहिड़ी आहे उहा कयो। जेको ड्रेसर आहे उहो ड्रेसिंग करे उते हुन में कैविलिटी में वेहे। जेको कुक आहे, जेको बोर्ची आहे, जंहिं मूं ते हाणे FIR कटाई आहे, उनखे चयुमि तूं पंहिंजो कुक जो कमु कर, देगड़ियूं वठी अची इहे जेके आहिनि तवा हिते जेको आहे तूं उहो कमु कर। जो ड्राइवर आहे तूं महिरबानी करे पंहिंजी ड्यूटी कर। तोखे 7 साल थिया आहिनि, मां ॾिसंदो तो असां चेक तो कंदो आहियां, तूं ड्यूटी न कंदो कमरे में। उते वीडियो थी भरिजे। मां चयो केरु थो भरे, छा मसइलो आहे? मां मरीज़ शरीफ़ उथी जो ॾिसां त उहो बिरोई वाक़ई हुन ते क़ुरान शरीफ़ पढ़े पियो।
पोइ इहा त ना हली इंतिज़ामिया जी आहे, मुंहिंजो त हिन में इन्वॉल्वमेंट न। मूं ते कूड़ो इल्ज़ाम आयो त तुंहिंजे हिकु रूम में तुंहिंजे ऑफिस में इहो अमल थी रहे। हिन शाम जो उन्हनि अची वेहंदो आहे, हिननि जा सभु करतूत लिकाया वेंदा आहिनि, हिननि खे दाणो पाणी मिलंदो आहे। मां सिधो चवां थो, मां कंहिंखां ढिजां नथो, हे हुननि जी बाक़ाइदे धुर आहिनि। हिननि ई सॼो हिन शइ खे, हिन सिस्टम खे फेरायो आहे। इहो मीडिया ते रखी मूंखे बदनाम करण जी कोशिशि कई थी वञे। मां हिते 19 ग्रेड जो ऑफिसर आहियां, मां ज़िम्मेवार माण्हू आहियां। मुंहिंजे रिटायरमेंट में हाणे 15-17 महीना वञी बचिया आहिनि। हे मूंखे दागदार करणु था चाहिनि, दुरानी हाउस जो हवालो था ॾियनि त असां उन्हनि जा माण्हू आहियूं। जेको बि MS ईंदो आहे उन्हनि खे उते वठी वेंदा आहिनि। उहे हिननि खे चवंदा आहिनि त हे डायरेक्ट MS तव्हां आहियो, पर सॼो कमु हे कंदो। ही मुंहिंजो को ज़ाती मैटर न आहे, हीअ इस्पताल सभिनी जी आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब असांखे गिफ्ट ॾिनी आहे। हिन इस्पताल में सवाइ सेप्ट्रान जे ऐं टेबलेट सेप्ट्रान जे उल्टीअ जी हिकिड़ी शीशी आहे डीमैक्स, तव्हांखे का शइ न मिलंदी। जेके अचनि था पैसा हड़प कया था वञनि। ताज़ो हिननि मूं ते FIR कटाई आहे। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, मां 19 ग्रेड जो ऑफिसर आहियां, मुंहिंजो पुटु मुंहिंजा भाटिया लठियूं खणी आया, मूंखे पिस्टल हुयो राति जो 8 बजे जेका FIR लिखाई आहे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। डॉक्टर रियाज़ फुरियूं त न कंदो आहे यार, धारा त न वेंदो आहे। धारा त हिननि जा पालियल आहिनि, हिननि में कचे में हिननि जी ज़मीन आहे, हिते हिननि जी केटी आहे, यासिर केटी कंहिंखे ख़बर न आहे। उते केरु वेठा आहिनि, सभु धारियल हूंदा आहिनि उते। इहे नारे जा बि हिननि जा माण्हू आहिनि। मूंखे मुख़्तलिफ़ क़िस्म खां धमकियूं थी ॾिनी वञनि। मां क्लियर थो चवां त मूंखे कोई बि नुक़सानु पहुतो, इन जो सॼो ज़िम्मेवारी यासिर पटिया। हे पाण खे अलाए छा था सम्झनि, पर हिननि खे यादि रखणु घुरिजे, ही आग सां खेॾी रहिया आहिनि, बाहि सां। सुमरो चक जो अज़ीज़ उन मूंखे चयो, चए तो वारे यार के 3.5 लाख रुपया कमाया आयो थी। मां चयो छा जा बा दवाऊं वरी खपाए छा ॿीहर? चए न दवाऊं जी न, हज ते वियो थी, हिनखे उन में स्पेशल में कोटा में वियो थी हज ते, 3.5 लाख रुपया मिलंदवी। हज बि करे आयो, 3.5 लाख। तूं शादीशुद, तुंहिंजी घरवारी ते नथी रहे, तूं हिते छोकिरा भंग ज़मानो टिको पंहिंजो वॾी हले थी हरकत। इहो सिलसिलो बंदि कर। मूंखे चए हिकिड़े पने जो मोहताज आहे, तूं हले वेंदो, असांजी एॾी रहाई आहे। इहो टूटी कर, ड्राइवर आहे तूं, एम्बुलेंस बि तव्हां ख़राबु कयूं। मूंखे चवंदो आहे ठरियल खीर खे फूक न ॾे, यादि रखजांइ असां बि पठान आहियूं। इहे क़िस्म जूं धमकियूं मूंखे मिलियूं। आख़िर मूंसां विढ़िया, 2 दफ़ा मूंखे मार ॾिनी। हुन ड्यूटीअ जे दौरान मदे जी इस्पताल में विढ़िया। वरी मुंहिंजे मोटरसाइकिल खे धक कयूं, गाॾी न पिया करणु ॾियनि। मां माज़ूर माण्हू पंधु वियो आहियां, पंहिंजे इस्पताल में मस पहुतुमि। इन विच में मां साफ़ ई दोस्तनि खे अपील कई, मां चयो मूंसां विढ़िया आहिनि, अचो यार को दाद फिरियाद कयो। हू अञा मुंहिंजे क्लिनिक ते मां वेठुमि, पखो हलाए, लाइट को नई, सोलर हलाए वेठुमि कुर्सीअ ते। मूंखे धकु लॻल हो, सूर पियो थिए ॾाढो, धक बि न हयां। उन खां पोइ इहो पोयां भॼंदा आया ॿियो टोलो, इन वरी मूंखे उते धक हयां मथे जा। मूंखे केरे विधऊं कुर्सीअ ते, उहे सभु सुबुह त मूं वटि मौजूदु आहिनि। किलपिन ते हलिया आहिनि, KTN न्यूज़ हलायो आहे। उन्हनि साफ़ हिननि जी सॼी इहा महिरबानी मूंसां कई, उन्हनि भरियो ऐं रिकॉर्ड महफ़ूज़ कयो। उहो मूं वटि रिकॉर्ड बि पियो आहे। हे नालो इस्तेमालु था कनि दुरानी हाउस, पर आगा साहब सां केॾा बि मुंहिंजा इख़्तिलाफ़ हुजनि, हो अहिड़े क़िस्म जो माण्हू न आहे। हुनखे मां हिकिड़ो मैसेज कयो, उन मूंखे जवाब में इहो लिखियो त आई डिड नॉट, मुंहिंजो को वास्तो न आहे। उहो बि मूं वटि रिकॉर्ड आहे। आगा साहब इन नंढियुनि ॻाल्हियुनि में न ईंदो आहे, बाक़ी ॿुधण में आयो आहे त आगा जो साहब जो भाउ आगा मूसी ख़ान उन्हनि जी हेल्प को खोलियल करे रहियो आहे। छो त ही उनखे शिकार कराईंदा आहिनि, कचे में हरण खाराईंदा अथसि, तितर खाराईंदा अथसि। पोइ ज़ाहिर आहे त इहो तितरनि जो बि त को रिज़ल्ट निकिरंदो न। उन्हनि खे कहिड़ी मजबूरी लाइक़ अची वई जो हुननि माना तव्हां ते FIR जेको आहे कटण ते? जॾहिं हे मूंखे धक हणी हितां हलिया विया, हे सिधो विया थाणे जे सभु ग्रुप उते SHO ते महफ़िल हई वेठो हुयो पंहिंजे ऑफिस में। चौधारी हे वेठा, मां जो आयुमि, मूंखे साफ़ ई ॿाहिरि खणी हलिया। ख़ासि करे जेके मुंहिंजा दोस्त आहिनि उहे जो खणी हलिया। मां जो लका ॾिठुमि त हेॾे बि रिपोर्ट बि उहे पिया लिखाइनि, SH जे ऑफिस ते बि उहे जेके आहिनि लय कयूं वेठा आहिनि। मूंखे ॾिसी रहंदो खिलनि पिया, मूंखे धक लॻल हुया। एॾो मूंखे हिननि धक हयां जो मां वॾो बेसाह लॻो पियो हुउमि। मां बि थोरो जज़्बाती माण्हू आहियां। माहौल जो ॾिठुमि त अंदरि वियुसि, अंदरि जो वञी कुर्सीअ ते ज़ोरीअ वेठुमि त कुर्सीअ ते जंहिंमहिल वेठुमि त SHO मोतबिरी करे मिंट में जेको आहे मोबाइल हिन खां वठी मूंखे हलाए ॾेखारे, चए हे ॾिसो, हे तव्हां था चओ तव्हां हुन कैंप ते मुंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हायो आहे? मां चयोमि इहो मां ॻाल्हायो आहे जेको, इहो सही ॻाल्हायो आहे। मां तोखां डिॼां नथो, तूं मुंहिंजो को बास न आहे, तूं SHO आहे, पंहिंजे हद में रहो। जेको कुझु मां ॻाल्हायो आहे इहो सही ॻाल्हायो आहे। इहे ॻाल्हियूं आहिनि। हाणे बि इहा शइ इशारो ॾिए थी त तूं हुननि जो झुट आहे, हिन जी तोसां यारी आहे चनार जी। हे रखंदो आहे सभिनी ऑफिसरनि सां यारी।
सो इन तोखे पंहिंजो करे विया। उन ॾींहुं मिसाल आहे, मां चऊं इहा ॻाल्हि मां इन करे थो चवां त तूं जॾहिं पहिरियों ॾींहुं हो लॉकडाउन जो मदईअ में इस्पताल में आहे, जॾहिं इहो सिस्टम थिए पियो लॉकडाउन मदईअ में लॻे थो त SDM जो इंतज़ारु हुयो। गर्मी तव्हां ॿाहिरि बीठा, वरी लाइट अची वई, मां बि ॿाहिरि कुर्सी रखाए वेठो हुअमि काउंटर ते, त हिन तव्हांखे सॾु कयो। सॾु अहिड़ी नोयत जो कयईं, तूं SH हुई, तोखे चयईं त अड़े यार हेॾे था, अड़े खां सवाइ तोखे सॾु न, हे कहिड़े क़िस्म जा तुंहिंजा हिन वास्ता आहिनि, तालकात आहिनि, तूं लवायो न आयो वरी तोखे ज़ोरीअ गेले वठी वई ऑफिस में। 5 मिंटनि खां पोइ तूं निकितो आहीं, मां चयुमि तूं हुनजो पिस्टल खणी आहीं हिन पासे ॾांहुं, हेॾां तोखे सरकारी पिस्टल, वरी कंढो ऐं हुनजो तूं पिस्टल खणी आहीं, जेको सभिनी माण्हू तोखे ॾिठे ॻाल्हियूं तोखे यादि आहिनि। तूं अहिड़ा अमल थो करे, तुंहिंजो DSP उते वेठो आहे ऑफिस में, तूं उनखे बि अहमियत न ॾी। माना तुंहिंजा हिन सां एतिरा हिन जा वास्ता आहिनि जो तोखे अड़े खां सवाइ। मां चयुमि मां इहे चयो आहे, मां तोखां ढिॼा नथो, चयो आहे। पोइ हिन उहा बंदि कई। मां चयो न ॿुधाए, मूंखे ज़रूरत न आहे, मां ॻाल्हायो आहे, मां ॻायो आहे, बिल्कुलु मां चयो आहे। पोइ मां वञी वेठुमि, इलाइक़े खां पोइ आयुमि, पोइ मुंहिंजी NC थी, मां बि तकड़ में हुउमि, मूंखे वञिणो SP साहिब वटि, धक लॻल हुया, गाॾी अची वई, मां होॾे हलियो हुउमि। हिन शाम जो हुन माण्हू मां मोकिलियुमि, हिन मूंखे लेटर न ॾिनो। मां चयो बाबा धकनि जो लेटर त ॾिनो, उहो रूटीन आहे, मां MLC पाण कंदो आहियां, तूं महिरबानी करे उहे त मां इलाजु त करायां न, हूं त डॉक्टर आहियां, मां करे वेंदुमि, कोई मसइलो न आहे। बहरहाल उहे हुननि जवाबु ॾिनो। वरी ॿिए ॾींहं ते वॾे मुंशीअ खे चयुमि, उन बि जवाबु ॾिनो, चई साहिबु रोके थो, असांजो हाणे टाइम पूरो थी वियो। हिननि हुननि खे ॾिनो कूड़ो, हुननि सर्टिफिकेट बि ठारायो। अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं। मां पोइ वियुसि डायरेक्ट कोर्ट में, मां डॉक्टर माण्हू आहियां, डायरेक्ट कंप्लेन कई। इहा मां डायरेक्ट कंप्लेन जो जंहिंमहिल कई त हिननि खे बि इहा ख़बर पई, SH खे बि, छो त धुर ई SH थियो। मां हुनखे धुर कयो, मां चवंदो हुयो इनवॉल्वमेंट आहे हिनजी, हे हुन सां ॿधल आहे। सो इहे ॻाल्हियूं हुयूं, जंहिंजे करे उहो मुंहिंजो कैंसिल थी, डिसमिस जेका आहे ड्यू टू अनसेटिस्फैक्ट्री रिस्पॉन्स ऑफ माय वकील एजाज शाह। जो उसका वकील था वो बहुत एक्टिव था, उसने मेरे खिलाफ वो जो शवाहिद थे आर्टिफिशियली एक लड़के की जो है ना अंगली को तोड़कर वो उन्होंने पेश किए। उसके बाद जो जज साहब को तो सबूत चाहिए, उसको सबूत मिल गए, उसने मेरे खिलाफ FIR का हुक्म दिया कि मदई थाने। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी ख़बरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।